गुलाब लगारी लगे गोठ हाजी खान मोहम्मद उनड़ वट मुख्तलिफ गोठन के सभी गोठाणन जो एडवोकेट मोहम्मद हसन लगारी, महबूब खान सिरेवाल, खमीसो उनड़, राजा सोलंकी ऐं ॿियनि जी अॻवानी में ज़िले इंतजामिया टंडो अलाहियार खिलाफ एहतिजाजी धरणो हणी वेही रहिया। उन मौके ते अॻवाननि मोहम्मद हसन लगारी, महबूब खान सिरेवाल, खमीसो उनड़ ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टंडो अलाहियार ज़िले जी इंतजामिया बासर शख़्सियतुनि जे छंडड़नि जे पाणी खे ॻोठ नसीर खान मंदवाणी वटां कट ॾेई गुलाब शहर समेत यूसी माणिक लगारी ऐं यूसी हाजी अलाह ॾिनो। सिरेवाल जे ॻोठनि हाजी खान मोहम्मद उनड़, सारंग लगारी, तैयब खासखेली, शेर मोहम्मद लगारी, जीवन लगारी, अब्दुल्ला अबड़ो, हाजी सोनहारो लगारी, माणिक लगारी, इब्राहिम चांडियो, गाही लगारी, गुलण माची, शादमान लगारी समेत केतिरनि ई ॻोठनि ऐं सिंध जे तारीख़ी माग उघम कोट खे ॿोड़ण चाहे थी, जेको कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मातली, नूर अहमद खोड़ो, एसी चंबड़, डॉक्टर आसिफ कोराई, मुख्तियार कार चंबड़, सजाद शाहानी, मोहम्मद सालेह आलेपोटो, तनवीर अहमद सिरेवाल, ज़ाहिद सिरेवाल ऐं ॿियनि सरज़मीन ते पहुची मुज़ाहिरीन जे अॻवाननि सां ॻाल्हियूं करे खेनि यकीन दहानी कराई त कट न हयो वेंदो, जंहिं बाद ॻोठाणनि एहतिजाज ख़त्म करे छॾियो, जॾहिं त मक़ामी ॻोठाणा बंद जी हिफ़ाज़त लाइ पिणु पंहिंजी मदद पाण तहत चौकियूं हणी वेही रहिया आहिनि।